يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن صلاتي ونسكي ومحياي ومماتي لله رب العالمين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي हर किस्म की तारीफ हम्द व सना बुजुर्गी बड़ाई अल्लाह वहदहू ला शरीक की ज़ात से दुआई जेको हिन पूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक आहे करोड़ों दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर अहमद मुस्तफा मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात मुबारक पे गुज़री जिनके अल्लाह ताला ने पूरी कायनात जी हिदायत ला मबूस फरमाया मुख्तसर हम्द व सलाम हम्बा मौजूद सामी इकराम मुझो अजो को मुख्तसर मौजू आहे उहे कम जंहिंजे करण सां इंसान अल्लाह तबारक व तआला जी लानत जो हक़दार थिए थो।
पहिरीं ॻाल्हि सम्झंदा जा हलो त लानत आहे छा। लानत जी असल माना है मफ़हूम रब जी रहमत खां परे। अल्लाह जे घर खां जुतारियल जंहिंखे रबे करीम पंहिंजी रहमत खां परे करे छॾे त पोइ उन वटि बाक़ी बचो छा। तंहिं हदीस में तो मना आयो आहे कंहिं ते खामखा लानत न मोकिलींदा कयो। असां थोड़ी थोड़ी ॻाल्हि खे कंहिं ते लानत मोकिलींदा आहियूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़ो सफ़र में हुआ। हिकु औरत उठ ते सवार हुई। उठ सुस्त पे हलियो। उनजो हल लानती। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उठ तां हेठि लॻ। जॾहिं कि जानवर लानती आहे त पोइ हुन मां फ़ाइदो छाॾो थी वठे। हुन करे कंहिं जानवर ते बि लानत न आहे हुजे, कंहिं ॿार ते लानत न आहे हुजे, कंहिं नंढे ते लानत न आहे हुजे। फरमाए जेकॾहिं तव्हां कंहिं ते लानत विझो था उहा लानत पहिरीं मथे वञे थी, पोइ हेठि लहे थी। जेकॾहिं जंहिं ते तव्हां लानत हई आहे उनजो हक़दार आहे उहो त लानत हुन ते पवंदी, न त ॿी सूरत में मोटी अची तव्हांजे पंहिंजे मुंहं में। लानत माना अल्लाह जी रहमत खां। अल्लाह ताला जनाब आदम अलैहिस्सलाम खे पैदा फरमायो। पैदा करण खां पोइ हुकुम ॾिनाई जेतिरा बि मुंहिंजा फ़रिश्ता आहियो सभ जा सभ आदम खे सजदो कयो। सभिनी कयो सिवाय शैतान जे, इब्लीस जे। अल्लाह चयो इन्नहु कान मिनल जिन। इहो ज़हन में रखिजो त शैतान फ़रिश्तनि मां न हो बल्कि जिननि मां। छो जो अल्लाह फरमायो त फ़रिश्ता आऊं हुकुम कयां नाफ़रमानी कनि, सवाल पैदा कयो। फरमाए सभिनी सजदो कयो इल्ला इब्लीस, सवाइ इब्लीस जे। अबा वस्तकबर, इनकार कयाई ऐं तकब्बुर मग़रूरी कयाई। मालूम थियो त सभ खां पहिरीं जेकॾहिं तकब्बुर कयो आहे त शैतान कयो आहे। इहो अमल बि शैतानी आहे। अल्लाह पुछियोसि सजदो न कयो। सभिनी खे आर्डर हुयो मुंहिंजो, सभिनी सजदो कयो, तो छाजे लाइ न कयो। अल्लाह मूंखे बाह मां पैदा कई, आदम वजन वारी मटीअ मां, किथे मिटी किथे बाह। अल्लाह चए थो त हिन पंहिंजी ज़ात ते तकब्बुर कयो, मग़रूरी कयाई। अल्लाह छा फरमायो इन्ना अलैका लानत। शैतान तो तुंहिंजी लानत केसतानी इला यौमिद्दीन, क़यामत। माना क़यामत ताईं तूं मुंहिंजी रहमत खां परे थींदे तो ते हमेशह फिटकार रहंदी। मालूम थियो त पहिरियों लानत जो हक़दार शैतान थियो। छाजे करे थियो? तकब्बुर जे करे। ऐं
तकब्बुर याद रखियो अल्लाह तबारक व तआला जा 99 नालनि मां हिकु नालो मुतकब्बिर आहे जो कंहिंजे लाइ लाइक़ु आहे। तकब्बुर कंहिंजे लाइ आहे, कंहिंजो हक़ आहे। फरमायो तकब्बुर करणु मुंहिंजो हक़ आहे, तव्हांखे को हक़ न आहे। तकब्बुर मुंहिंजी चादर आहे, इनखे तव्हांखे इख्तियार करण जो को हक़ मना इख्तियार करण जो हक़ न आहे। केतिरा माण्हू तकब्बुर कंदा हिकिड़ो तकब्बुर कंहिंखे पंहिंजे नसब ते, कंहिंखे पंहिंजे खानदान ते, कंहिंखे पंहिंजी क़ौम ते तकब्बुर आहे, कंहिंखे पंहिंजे माल ते तकब्बुर आहे, कंहिंखे पंहिंजी ताक़त ते तकब्बुर आहे, कंहिंखे पंहिंजी हुकूमत ते तकब्बुर आहे, कंहिंखे पंहिंजे हुस्न ते तकब्बुर आहे, कंहिंखे पंहिंजे इल्म ते तकब्बुर आहे, कंहिंखे पंहिंजी तकरीरी फन किताबत ते तकब्बुर आहे, कंहिंखे पंहिंजी किरत ते तकब्बुर आहे। माना इनायत तो खाली आहे। तकब्बुर जा कई क़िस्म आहिनि, मुंहुं जहिड़ो त ॿियो को आहे ई कोन्हे। त मग़रूरी जेकी आहे सा लानती कम आहे, उन खां बचणु ज़रूरी। इन्नल्लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना वस्तकबरू अन्हा ला तुफ़तहु अबवाबुस समा वला यदखुलूनल जन्नह हत्ता यलिजल जमल फी सम्मिल खियात वकज़ालिक यज़ाउल मुजरिमीन। जंहिं मुंहिंजी आयत में इनकार कयो मुझिन आयत जो इनकार कयनि वस्तकबरू अन्हा जो उनमें तकब्बुर कयई, मग़रूरी कयई, वरी तकब्बुर थी। ला तुफ़तहु अबवाबुस समा जिनजे लाइ आसमान जा दरवाज़ा कोन खोलिया वेंदा, वला यदखुलूनल जन्नह इहो तकब्बुर वारो माण्हू जन्नत में कोन वेंदो, हत्ता यलिजल जमल फी सम्मिल खियात जेकॾहिं हिनखे जन्नत में दाख़िल करण था चाहियो, जे सुईअ जे सोराख़ मां उठ वञी सघे थो त ही उठ जन्नत में वञी सघे थो। केरु आयत इनकार छाजे करे? तकब्बुर जे करे। चयो मुतकब्बिर माण्हू जन्नत में न वेंदो, तकब्बुर वारो कॾहिं जन्नत में न वेंदो। जेकॾहिं तव्हां खे जन्नत में दाख़िल करण था चाहियो त मुंहिंजी शर्त आहे हत्ता यलिजल जमल फी सम्मिल खियात जेकॾहिं सुईअ जे सोराख़ मां, सुईअ जे पाके मां उठ निकिरी वञे त ही जन्नत में वञी सघे थो। वकज़ालिक नजज़िल मुजरिमीन इहो बदिलो असां ॾींदा आहियूं मुजरिमनि गुनहगारनि खे। लहुम मिन जहन्नम मिहाद व मिन फ़ौक़िहिम ग़वाश वकज़ालिक नजज़िल ज़ालिमीन जो ठिकाणो जहन्नम आहे, इन जो ओढ़ण बि जहन्नम जो थींदो, इन जो बिछाणो बि जहन्नम जो थींदो। इहो बदिलो थी ज़ालिमनि खे ॾींदा आहियूं। केरनि खे? तकब्बुर करण वारो। अल्लाह जे आयतुनि जो मुंहुं ऐं उन सां गॾु तकब्बुर करण वारो। हदीस वजूद तशरीह में इहो थोरो ॿुधंदा आहियो, इन खां पाण ग़ाफ़िल आहियूं। माण्हू जॾहिं फ़ौत थींदो आहे, फ़रिश्ता उनजे रूह खे कपिड़े में वेढ़े, जेकॾहिं नेक आहे बहितरीन रेशम जो कपिड़ो आहे उहो खणी ईंदा मथे। इन जे लाइ आसमान जो हिकिड़ो न 7 ई दरवाज़ा खुली ॾींदा। जॾहिं मथे पहुचंदा फ़रिश्ता हिक ॿिए खां पुछंदा ॿियो ख़बर ई चङो माण्हू नेक माण्हू केरु फ़ौत थियो आहे, ॿुधाईंदा त फलाणो पुटु फलाणे जो फ़ौत थियो आहे। जॾहिं मथे खणी ईंदा त रब साईं आदम ॾींदो आहे हिन खे खणी वियो, हिन ज़मीन मां मटीअ मां हिनखे पैदा कयो अथमि, इन मां हिनखे उथारी। फरमायो त ॿियो माण्हू जेको
बदकार है, गुनहगार है, हद खां वधंदड़ है। जॾहिं हिन जी रूह खे कढियो वेंदो आहे फरमान में एतिरी त बदबू हूंदी आहे, जिन फ़रिश्तनि कढियो आहे ॿियो को खण जी को जड़ी कोन थो करे, तूं ई खणी वञ। ऐं फ़रिश्ता पुछंदा नी केरु शख़्स आहे, कहिड़ी बदबू पैदा थियो, फोत थियो आहे। ॿुधायो वियो आहे त फिलानो पुटु फलाणे जो फोत थियो आहे। पोइ जीअं ई पहिरियां आसमान ते पहुचंदो आहे हिन जो रूह फ़रिश्ता खणी वेंदा ला तुफ़त्तहु अबवाबु समा, हिन जे लाइ आसमान जा दरवाज़ा कोन खोलिया वेंदा। हिन नेक शख़्स जे लाइ टोटल दरवाज़ा खोलिया विया, पर हिन जे लाइ पहिरें ॾींहं खां वठी हिन आसमान जा दरवाज़ा कोन खोलिया वेंदा। हिन जो विछाणो जहन्नम जे कपड़नि सां थींदो, हिन जो मथां ढकणु जहन्नम जे कपड़नि सां थींदो। इहो बदिलो मुजरिमनि खे थी ॾींदा, इहो बदिलो ज़ालिमनि खे ॾींदा। तो मालूम थियो त तकब्बुर इंतिहाई ख़तरनाक अमल आहे। अल्लाह जो रसूल फरमायो त जंहिंजे दिल में ज़र्रे बराबर तकब्बुर हूंदो जन्नत में न वेंदो। ऐं तूं आहीं छा 104 जो मुखालिफ़ खे ख़बर पइजे तूं आहीं छा, तुंहिंजी हैसियत छा आहे। तूं पंहिंजो पाण खे ॾाढो थो सम्झी त अल्लाह चए थो त तोखे वक्ती थो ॿुधाईंदो तूं आहीं छा, तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे। अल्लाह जा बंदा वइबादुर रहमान लज़ीना यमशूना अलल अर्दि हौना, ये अल्लाह जा बंदा ज़मीन में हलंदा आहिनि, वॾे आराम ऐं सुकून सां हलंदा आहिनि। हुनजी चाल में तकबर न हूंदो आहे, हुनजी ढाल में तकबर न हूंदो आहे, हुनजे ॻाल्हाइण में तकबर न हूंदो आहे, हुनजे अंदाज़ में तकबर न हूंदो आहे। वला तुसैन खदक लिन्नास वला तमशिल बिल अर्दि मरहा इन्नल्लाह ला युहिब्बुल मुख्तालिन फखूर। लुक़मान अलैहिस्सलाम जे पुट खे नसीहत पूरो करे, पुट माण्हुनि खां मुंहुं न फेरजां, गल सुॼाए कंहिंसां न ॻाल्हाइजां, मग़रूरी दुनिया में न कजां, ज़मीन ते अक़ल जी न हलजां। इन्नल्लाह ला युहिब्बुल मुख्तालिन फखूर। अल्लाह हर शख़्स खे जेको फ़ख्र ऐं गुरूर करण वारो आहे, जेको पंहिंजो पाण खे वॾाइण वारो आहे, इन खे अल्लाह ताला पसंदि न कंदो आहे। पुट माण्हू सां जॾहिं ॻाल्हाई जे पेसो वठणी त आपे मां ॿाहिरि न वञजां, पंहिंजी खल खां ॿाहिरि न वञजां, पंहिंजे माज़ी खे न भुलाइजां, पंहिंजी तबियत में एतिरी मग़रूरी पैदा न कजां जो माण्हू सां ॻाल्हाईंदे तोखे शर्म पियो थिए यार ग़रीब सां कीअं ॻाल्हायां, ग़रीब खे त कीअं ॾियां। न कजां ज़मीन ते अक़ल जी पुट न आहे हलणो। अल्लाह जो रसूल फरमायो कोई शइ सही बुखारी की रिवायत मशहूर रिवायत है, हमरा ॿ चादरूं पाई ज़मीन में तकब्बुर न पियो वञे, माना त मूं जहिड़ो दुआ आहे ई कोन। अल्लाह खे गावड़ थी ज़मीन खे चई त फाटी पओ, ज़मीन फाटी पई, इहा बरा वञे। फरमाई क़यामत ताईं ज़मीन में वेंदो पियो, छाजे करे मग़रूरी जे करे, तकब्बुर जे करे। याद रखो दुनिया में भी ज़िल्लत अथसि, आख़िरत में भी ज़िल्लत आहे। अल्लाह जो रसूल फरमायो त क़यामत जे ॾींहुं तकब्बुर करण वारो जो उथारियो वेंदो, शिकिलूं त इंसान जहिड़ियूं हूंदियूं पर इंतिहाई नंढड़ा हूंदा, कद काठ में कीड़ियुनि वांगुरु तव्हांखे नज़र ईंदा, शिकिलूं इंसाननि जहिड़ियूं हूंदियूं। अल्लाह ताला इनखे जहन्नम जे क़ैद में भूलस में दाख़िल कंदो ऐं हिननि खे जहन्नम जो कुओं ऐं गंद खाराईंदो। कंहिंखे ही उहे इंसान हुआ जेके दुनिया में वॾाई कंदा हुआ, दुनिया में मग़रूरी कंदा हुआ, दुनिया में फ़ख्र कंदा हुआ, दुनिया में पंहिंजी पाण तारीफ़ करण वारा ऐं दुनिया में तकब्बुर करण वारा, जिन खे अल्लाह ताला जहन्नम जो गंद खाराईंदो। सही मुस्लिम जी मशहूर हदीस आहे, अबू ज़र रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾींहुं
टे माण्हुनि खां, 3 माण्हुनि सां अल्लाह तबारक व तआला ॻाल्हाईंदो कोन। ला युकल्लिमुल्लाह यौमल क़ियामह वला यंज़ुरु इलैहिम वला युज़क्कीहिम वअज़ाबुन अलीम। रहमत जी निगाह सां कोन ॾिसंदुसि, न के पास साफ़ कोन कंदो, दर्दनाक अज़ाब में हूंदा। जिन क़िस्म जा माण्हू न अल्लाह हिननि जा ॻाल्हाईंदो, न हिननि खे पाक साफ़ कंदो, न वरी हिननि ॾे निगाह रहमत सां ॾिसंदो, ऐं हिन टिनी जे लाइ दर्दनाक अज़ाब हूंदो। अबू ज़र रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ॻाल्हि ॿुधी अर्ज़ कई, ख़ाबू ख़सरू मन या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल, ये तो माण्हू तबाह थी विया, ये तो बर्बाद थी विया। जो रब खां हिननि खां एॾो जो नाराज़ हुजे, हिन बचो छा? ये आहिनि कहिड़े क़िस्म जा माण्हू, आहिनि कहिड़ा माण्हू, हिननि जो किरदारु छा हूंदो? फरमायो पंहिंजी सलवार खे भेजनि खां हेठि रखण वारो, या तकबर जी निशानी आहे, यादि रखो। जंहिंसां निशानी आहे पंहिंजी सलवार खे, पंहिंजी गोद खे, पंहिंजी पतलून खे जेको तव्हां वॾो था पायो था, इनखे भेज जे हेठां रखण, इहा तकबर जी निशानी आहे। रब्बे करीम इन शख़्स सां क़यामत जे ॾींहुं कोन ॻाल्हाईंदो, इन ते रहमत कोन कंदो। पांचने के मामूली ॻाल्हि सम्झ में आई, सलवार जो पाट वाट 30 मिंट रखियो, उते ढांपे वञे, का परवाह कोन्हे। ओ जूते ढांपे वञे के एतिरा अल्लाह जा माना अबो जड़ी जाणी वाईंदा अथव, एॾा उन्हनि पंहिंजा पंहिंजा रखिया जो हलंदे वेंदो, जूते ढांपे वञे, चपले ढांपे वञे, तॾहिं बि परवाह कान्हे त मुंहिंजो रखियल किथे आहे। ऐं तव्हां हिनखे मामूली था सम्झो, अल्लाह जा मामूली शइ कोन्हे। उन करे जॾहिं बि तव्हां पंहिंजा कपिड़ा ठारायो, अहिड़ो अंदाज़ रखो त तव्हांजी मांचो जेको आहे पंहिंजी का मथे हुजे, हेठि फरमाल मन्नान, माण्हुनि ते एहसान करे, थोरो करे, पोइ वरी थोरो थपनि, एहसान ॼाणण। फलाणो तोखे यादि करे मुद्दो ते थोरा कया, मुद्दो ते वॾा महिरबानियूं थो थिए कनि। हालांकि एहसान करण खां पोइ तव्हांखे को हक़ न आहे त कंहिंखे एहसान ॼाणायो। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुब्तिलू सदक़ातकुम बिल-मन्नि वल-अज़ा, ओ ईमान वारो, पंहिंजी ख़ैरात जी सदक़ात खे ज़ाया न कयो, बातिल न कयो, कंहिंखे एहसान ॼाणाया, कंहिंखे तकलीफ़ ॾेई करे। फरमाई जेकॾहिं तो किथे थोरो कयो आहे, चाहे कहिड़े हिसाब सां कयो अथई, कॾहिं बि कयो अथई, कहिड़े वक़्तु कयो अथई, तो ऐन मौक़े ते थोरो कयो आहे, थोरे जो लाइक़ु हुयो, तोखे लाइक़ु न आहे त हुनखे रुसवाई ज़लील कर, तोखे लाइक़ु न आहे त तूं हुनखे यादि ॾियार त मूं तोखे थोरा कया, अलाए तोखे हक़ आहे चवण। थोरे करण जो मक़सदु छा आहे? इन्नमा नुतिमुकुम लिवजहिल्लाहि ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। जंहिंसां तव्हांखे खारायो आहे, जंहिंसां तव्हांजी मदद कई आहे, तव्हां खां को बि या शुक्र अदा न आहे करणो। असां त पंहिंजे रब खां जो भाड़ो था पायूं, कंहिंखां? अल्लाह। तव्हां ते थोरे करण जो मक़सदु इहो आहे त रब राज़ी थी वञे। इन जो बदिलो मूंखे क़यामत जे ॾींहुं रब ॾे, इन जो बदिलो दुनिया में अल्लाह ॾे। इंसान का न आहे त वकर टियों अल-मुनफिक़ सिलअतु बिहर्फिल काज़िब, पंहिंजो सामान कूड़ा कसम खाई विकिरो कंदो आहे। माल में ऐब आहे, सामान में ऐब आहे, उन ऐब खे निकारण जे लाइ कूड़ा कसम खाए मूंखे हेॾो जो कसम आहे, हेतिरा त मिलिया त मूंखे कुझु भागे कोन थिए।
सिर्फ दवा के मुतमैन कंजेला कसम खाई पंहिंजे सामान खे विकिरो थो करे। ओ वापारी हुजे चाहे केरु पाए जो कमाए ॾियण वठण विकिणण, अॼु धोखा कोन्हनि, अॼु केतिरा धोखा। खरीद फरोख्त में तव्हां केतिरा धोखा था कयो माण्हुनि सां, केॾा फ़रेब था कयो, सिर्फ छाजे लाइ मोट पैसो अची वञे। या अय्युहन्नास कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम, या अय्युहन्नास, ए इंसानो, कुलू हलालन तय्यिबा वला तत्तबिउ खुतवाति शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। की पाक ऐं हलाल खाओ, शैतान जी पैरवी न कयो, इहो तव्हांजो खुलियो दुश्मन आहे। माना पंहिंजी रोज़ी खे ॾाढी वारी ख़राब कर, कसम खाई हुनखे नाजाइज़ कर। हिकु वाक़ियो ॿुधाईंदो आहे तव्हांखे ईमान जे लाइ, त ही बि माण्हू हुआ जे सवेरे ख़ासि करे किताब पढ़ियो न सहाबा जे बारे में, इहे बि माण्हू हुआ वाक़ई। अॼु असां पंहिंजो हाल ॾिसो, हुन जो ॾिसो त केतिरा ईमान में मज़बूत, केतिरा ॿिए इंसान जा खेर ख़्वाह। सहाबी रसूल जरीर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु नौकर खे हुकुम ॾिनई त मार्केट माण्हू जे लाइ घोड़ो ख़रीद करे जो मंडियूं लॻंदियूं आहिनि, मार्केट लॻंदी आहे, मंडियूं लॻंदियूं आहिनि। नौकर वियो, घोड़ो पसंदि थी, मालिक मुंहिंजी घणा पैसा, 300 रुपया, ठीकु आहे, काय हाल में मूंखे पैसा ॾियां मालिक, काय साहब रसूल वेठई, ॿिया माण्हू वेठा, नौकर खां मुंहिंजी ॾे ख़बर घणे वरितो अथई, 300 रुपया। साहब घोड़ो ॾिठो, मालिक ॾींदे 400 में ॾींदे, 500 में ॾींदे, 600, 700, 800 रुपया घोड़े जा लॻाया भाई। ख़ुशि थी पियो, पीण खां पीण 800 रुपया खणी हुनखे ॾिनई, नौकर खे घोड़ो वरितो। माण्हू हैरान, अल्लाह जा बंदा, तू जो हमरा 300 में पे करे आयो ऐं तो 300 जे ते 900 800 रुपया ॾेई छॾिया। ॻाल्हि आहे धणी खे पंहिंजी शइ जी सुञाणप कोन्हे, हुनखे ख़बर ई न आहे त मुंहिंजी शइ केतिरे जी आहे। मूंखे सुञाण, मूंखे ख़बर आहे त हिन जो अघु हीअ आहे ऐं हुन सां ख़ैर ख़्वाही आहे, हुनखे ओतिरो ॾे जेतिरो हुनजो हक़ आहे पाण जो मिसाल। मुंहिंजो नौकर जेकॾहिं 300 में ते करे आयो ऐं मूं शइ ॾिठी 500 जी आहे, कन में धणी यकीन कयो, अञा बि छॾाइण जे चकर में हूंदे त अञा 200 जड़ा ॾाई जो वजन ही आहे माण्हू आहे जिनखे अल्लाह जो ख़ौफ़ ऐं जिनजो त मूं पैगंबर सां वाइदो कयो आहे। दीन नसीहत, दीन ख़ैर ख़्वाही जो नालो आहे ऐं ख़ैर ख़्वाही इंसान सां ज़रूरी आहे। माना तो ॿिए खे लुटण जी कोशिशि कई, कसम कूड़ा खणी हुन खां माल विकिरो कयो, माना तो पंहिंजे पेट सां ख़ैर ख़्वाही कई, हिकिड़े मुस्लमान सां ख़ैर ख़्वाही कान कई। सही मुस्लिम जी ई रिवायत है, फरमाया मुझे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 किस्म जा माण्हू अल्लाह उन्हनि सां ॻाल्हाईंदो कोन, अल्लाह उन्हनि ते रहमत जी निगाह सां न ॾिसंदो, पाक कोन कंदो। उन जवाब सां कहिड़ा? मलिकुल जब्बार, बादशाह कूड़ो, हुकूमत करण वारो कूड़ो शख्स, रियाया खे धोखा ॾे, रियाया खे टटा ॾे,
रियाया खे आसरा दे पंहिंजो पेट भरे पर रहिया जो माण्हू जो कोन खे ख्याल न हुजे रुगो इहे कूड़ हली कम हलाए हुकूमत करणी आहे पर पंहिंजे माण्हुनि खे चकर ॾियणो आहे अल्लाह भलाई इंसाफ लेकर पुछूं पियो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु खिलाफत जो दौर आहे 10 साल खिलाफत कई अध दुनिया जो मालिक आहे अध दुनिया ताईं हुकूमत आहे अंग्रेज आज अॼु मोहतरफ़ आहे त जेकर उमर रज़ियल्लाहु ताला जो माण्हू 10 साल ॿी हुकूमत करे शायदि ई धरतीअ ते कुफर जी का हुकूमत न हुजे साबियो केतिरो सादगी केतिरी आहे रात जो इशा में हर कोई पंहिंजे घर में रहे तो हर को सुने तो ही वेठो कॾहिं चकर थो वञे शहर खां ॿाहिरि पियो वञे तयारु थी सघे तो को मुसाफ़िर हुजे को परेशान हुजे ऐं हुनखे मदद न पहुचे क़ुरान क़यामत जे रब मूंखां पुछे तो उमर तुंहिंजी खिलाफ़त में हिकिड़ो माण्हू ईअं मिस्कीन जेको आहे रात जो रुलंदो रहियो मुसाफ़िर को ॻाल्हि कोन्हे को नौकर चक्कर करना है चक्कर को बैठो पर खीमो है की दुआ खबर छा मसलो ये पहले वही कम कर जो मसलो अहिड़ो पाथर आहे जो न तूं करे सघनि न हू करे सघंदुसि ॿुधा त सही तो मसलो कहिड़ो आहे जी मसलो इहो आहे त मुंहिंजी घरवारी खे ॿार जो वक़्तु थी वियो आहे हाणे असां मर्दनि छा था करे सघूं फौरन पंहिंजे घर नौकर खे कोन उथारी नौकरियाणी खे कोन उथारी खातून अव्वल घरवारी आहे अली मुर्तज़ा जी धीउ आहे उम्मे कुलसूम नालो आहे ऐं उमर बिन ख़त्ताब जी घरवारी ईमान जा ॿुधायो कसम खणी ॿुधायो छा तूं पंहिंजे दुश्मन खे तुंहिंजी न्याणी ॾींदे ऐं कोन ॾींदव वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां सम्झी सघो था त दुश्मन खे न्याणी ॾियण त परे पिया सघो परे थी माण्हू जी घरवारी आहे चए थो अॼु वञो नेकी जो कमु आहे अमीर मोमिन छा करिणो आहे जी दाइबे जो कमु करे अॼु ॿार ॼाणणो आहे जेको सामान खपे खण खाइण पीअण जो सामान तो खणे पाण सां गॾु घरवारी वठी थो अचे घरवारी शर्मिंद वञे थी ॿार ॼणण हिन मुसाफ़िर खे थो चए अचो त भाउ ॿारियूं तव्हांखे नज़ारे बुख हूंदी खाधो कोन खाधो भाउ पिया ॿारी बुखा करे खणी जॻह में तूं पिया वञ तूं हींअर के वज़ीर घटि खे सलाम कयां थो छॾी बादशाह तो पंहिंजो थो परे थियो कंहिं वज़ीर जे घटि वञी ॾेखार कंहिं MP जे दर ते वञी ॾेखार मानी बचे भी प्यार बीठे मुसाफ़िर केरु आहे वक़्त जो ख़लीफ़ो आहे आवाज़ आयो अमीर मुमीन पंहिंजे भाउ खे मुसाफ़िर खे ख़ुशख़बरी ॾे अलाह तोखे पुटु ॾिनो मुसाफ़िर परेशान थी वियो त ही मूंसां जेको महिनत पियो करे होॾां हुनजी घरवारी आहे ख़लीफ़ी जेको मुंहिंजे ॿार पीअण आहे ऐं ही जेको आहे मूंसां गॾु महिनत पियो करे दुआ पियो घटे ऐं मूंखे मानी प्यार कराए पियो कुझु छो न अलाह फतह ॾे कुझु छो न हुननि खे हुकूमतूं मिलनि बेत मुक़दस फतह थी चुको पर लॉर्ड पादरी जेको आहे बेतुल मुक़दस जी चाबी न पियो अबू बेटा बिन जर्राह रज़ियल्लाहु अन्हु सुबह सारार हो चाबी ले यार तब न सिमरन कोटा चाबी चाबियों में ठंड को मसलो करो है तो जो फतह लया कानून मछली चाबियां ग्रहणी लो चाबी दी तो पर शब्द हम केड़ो चलता नींद तो मुझे खलीफे चाबी के कहीं लो ताने खलीफे अबू बेटा का फरमाया तुम सोचो
भला चवे तो खलीफ़े खे घुराए तो को मसलो कोन्हे, जंग जी दाल झगड़े मां को फ़ाइदो कोन्हे, मोकिलियो अचो सी अमीरुल मोमिनीन चाबी नथो ॾे हमरा तव्हांजो सफ़र कयो अथसि। ठीकु आहे, घणी सफ़र ते निकितो आहे, पाण वेंदा माशाला हितां वेंदा आहियूं, सौ खणी वेंदा आहियूं, ख़र्चो ई पाण खे निकिरो थिए, जेतिरो ख़र्चो ओतिरो न वई त तव्हां खे